लोकल गवर्नमेंट बोर्ड पारा पाबंदी बावजूद बदलियों ऐं मुक़ररियूं करण जो इंकशाफ थियो आहे। लोकल गवर्नमेंट बोर्ड पारा इलेक्शन कमीशन की पाबंदी बावजूद बदलियों ऐं मुक़ररियूं कयूं वयूं। इलेक्शन कमीशन की बदलियन ऐं मुक़ररियुनि जा ऑर्डर जारी थियण वारे मामले जो नोटिस वठंदे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट के ख़त लिखियो वियो। 25 सेप्टेम्बर खां पोइ कयल बदलियन ऐं मुक़ररियुनि जा समूरा ऑर्डर रद्द कया वञनि। इलेक्शन कमीशन इहा हिदायत कई आहे। तफ़सील मालूम कयूं था शाहिद मिरानी खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, लोकल गवर्नमेंट बोर्ड की अख्तियारनि तरफां इलेक्शन कमीशन की पाबंदी के बावजूद बदलियन ऐं मुक़ररियुनि जा ऑर्डर जारी थियण जो इंकशाफ थियो आहे। इन वारे सां इलेक्शन कमीशन पारां बदलियन ऐं मुक़ररियुनि जा ऑर्डर जारी थियण वारे मामले जो नोटिस वठंदे मकानी इदारनि वारे खाते के सेक्रेटरी के ख़त लिखी इहा हिदायत कई आहे त 25 सेप्टेम्बर खां पोइ 16 ग्रेड के इरशाद हुसैन दुंड, बानो खान महर, निसार भट्टी, करम राजपर ऐं साजिद रिज जूं जेके पाबंदी के बावजूद बदलियूं कयूं आहिनि उहे बदलियुनि वारा ऑर्डर बिना देर जो आहे वापसि वरिता वञनि। इलेक्शन कमीशन की अख्तियारनि तरफां मकानी इदारनि वारे खाते की अख्तियारनि खे जेको ख़त लिखियो वियो आहे उन ख़त में इहा सख़्ती सां हिदायत कई वई आहे त 25 सेप्टेम्बर खां पोइ जेके बदलियुनि ऐं मुक़ररियुनि वारा पूरे सूबे में जेके बि ऑर्डर जारी थिया आहिनि उहे रद्द कया वञनि। इलेक्शन कमीशन की हिदायतुनि खां पोइ लोकल गवर्नमेंट बोर्ड की अख्तियारनि तरफां जेको आहे बदलियुनि ऐं मुक़ररियुनि वारा समूरा ऑर्डर कैंसिल करण जो बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इन वारे सां तव्हांखे ॿुधायां त 25 सेप्टेम्बर खां 4 अक्टूबर ताईं मकानी इदारनि वारे खाते जे मातिहत कमु कंदड़ जेको इदारो आहे लोकल गवर्नमेंट बोर्ड हुन तरफ़ां 16 ग्रेड जे इरशाद हुसैन दुंड ऐं 17 ग्रेड जे बानो खान महर ऐं निसार भट्टी, करम राजपर ऐं साजिद रिज जूं पाबंदी जे बावजूद जेके आहिनि उहे बदलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं जंहिंजा नोटिफिकेशन जारी किया विया हुआ, पर इलेक्शन कमीशन के ख़त खां पोइ उहे समूरा ऑर्डर जेके आहिनि उहे रद्द कया विया आहिनि। जी।